माया ख़ालिद कल्याण K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु प्रोग्राम आहे शख्सियत। अॼु जी शख्सियत आहे मोहम्मद रफ़ीक सांगी साहब, जेके पाण पब्लिक पुलिस कमेटी सेंट्रल वाइस चेयरमैन आहिनि। जो त संदसि सां ॻाल्हि करूं था। जी, सेंट्रल वाइस चेयरमैन पब्लिक पुलिस पीस कमेटी, सीनियर वाइस चेयरमैन यूनाइटेड ह्यूमन राइट काउंसिल पाकिस्तान, सदर हारी हिम्मत वेलफेयर सोसाइटी। जीअं त असांजो कमु आहे ग़रीब मज़लूम अवाम जी जेका भी लीगल हेल्प आहे उहा करणु। अल्हम्दुलिल्लाह पब्लिक पुलिस पीस कमेटी जो मकसद है नफरत जुर्म से है, इंसान से नहीं। आओ हम सब मिलके अपने वतन को जुर्म से पाक करने का अहद करें। हैदराबाद में कारोबार ऐं रहाइश लाइ नादिर मौक़ियो एहतियाम एसोसिएशन पेश कनि था। राजपूताना अस्पताल जे साम्हूं जामशरो रोड नेशनल हाईवे जे पुरफिज़ा लोकेशन ते 11 मंज़िल सिग्नेचर टावर। साल बैंक में वेंदो पुलिस जे शहीदन जा जेके वारिस हुया उहे वीचारा परेशान हूंदा हुया, दरबदर हुया। असांजे प्रोग्राम्स खां पोइ अल्हम्दुलिल्लाह अॼु IG ऑफिस में शहीदन जे लाइ ऑफिसूं ठहियल आहिनि। उन्हनि खे अञा ताईं काफ़ी कुझु शिकायतूं उन्हनि जूं आहिनि, पर तक़रीबन 80% उन्हनि खे रिलीफ मिलियो आहे असांजे प्रोग्राम खां पोइ। ठीकु आहे, शहीदन जे लाइ असां अवार्ड प्रोग्राम कयोसीं, क़ुरान ख़वानी कईसीं। उन्हनि जी रूह खे सवाब पहुचाइण लाइ जंहिं यूनिट में असां प्रोग्राम कयो आहे उते ग़रीब आवाम खे फी सबिलिल्लाह राशन ॾिनो आहे। उन्हनि जी रूह खे, शहीदन जी रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ। ईअं न ॾिनो आहे त असां शहीदन जे वारसनि खे ॾिनो आहे। शहीदन जे वारसनि खे असां अवार्ड ॾिना आहिनि, क़ुरान ख़वानी कई आहे, लंच जो प्रोग्राम कयो आहे, इहो असां ॾिनो आहे। बाक़ी शहीदन जे वारसनि जो जेके लीगल कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि उहे असां मथे पुॼाईंदा आहियूं पंहिंजे सेंट्रल चेयरमैन तोणी, जेको IG सिंध खे लेटर लिखंदो आहे या मथे लेटर लिखंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी उन्हनि जा मसइला हल बि थिया आहिनि। नौशहर फिरोज़ में मूं प्रोग्राम कयो, अनवर दुरानी साहब DSP हुया, उन वक़्तु इन शइ जा गवाह आहिनि। त शहीदन जा वारस रोअन पिया, असांखे को बि रिलीफ न मिलियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। मुंहिंजे प्रोग्राम खां पोइ अॼु तव्हां ॾिसो त उन्हनि खे 20-20 लख रुपया जे चेक बि ॾिना ऐं उन्हनि जा काफ़ी उन्हनि खे गवर्नमेंट जॉब्स बि मिली वई पुलिस में, जेके हिन वक़्तु जवान ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। उन खां पोइ यूनाइटेड ह्यूमन राइट काउंसिल पाकिस्तान जो मक़सदु आहे त ग़रीब आवाम जी मदद करणु। हारी हिम्मत वेलफेयर जो कमु बि साॻियो ई आहे त मज़दूर जी मदद करणु, जंहिंमें असां ग़रीब फैमिलियुनि खे राशन ॾिनो आहे, ग़रीब फैमिलियुनि खे असां कपिड़नि जो बंदोबस्तु करे ॾिनो आहे, ग़रीब फैमिलियुनि खे असां मेडिसन कैंप जेके आहिनि उहे आयूं आहिनि, उहे मेडिसन प्रोवाइड करे ॾिनियूं आहिनि। उन्हनि जा जेके बि हॉस्पिटल में ट्रीटमेंट आहे उहा तक़रीबन असां काफ़ी उन में उन्हनि जी हेल्प कई आहे। उन खां पोइ इहो ई मेन त मक़सदु इहो आहे। बाक़ी हिन वक़्तु असीं चाहियूं था त जेको मुआशिरे में जीअं हाणे प्राइम मिनिस्टर साहब आया त दुनिया खे ख़बर आहे त क़ौम खे हिकिड़ो लॉलीपॉप ॾिनो मुंहिंजे नज़र में, त भई मां जे अचण खां पोइ हीअ सभु लुटेरा आहिनि, हीअ सभु जेके बि आहिनि चोर आहिनि, मां ई हिकिड़ो सुठो माण्हू आहियां। उहो आयो आहे त हिन वक़्तु ग़रीब माण्हू वीचारो हिकिड़ो टाइम मानी खाइण जे लाइ बि मोहताज आहे। हिकिड़े मज़दूर जी मज़दूरी हुनखे नथी मिले त उहो माण्हू किथां खाईंदो, पंहिंजा बच्चा किथां पालींदो। हिन मेडिसन तव्हां ॾिसो जाली एक्सपायर दवाऊं थियूं हिते तव्हांखे मिलनि, मुर्दा जानवरनि जो गोश्त ॾिनो थो वञे, हर खाधे पीते जी शइ में मिलावट कई थी वञे, न लाइट आहे, न पाणी आहे, न गैस आहे। हर माण्हू पंहिंजे परेशानी में पूरो आहे। नाजाइज़ कूड़ियूं एफआईआरूं कयूं थी वञनि, बेगुनाह चादर चौधरी जो तक़दस पायमाल थो कयो वञे। हर जॻह ते तव्हांखे भते खोर मंशियात फ़रोश तव्हांखे आम मिलंदा। असीं प्राइम मिनिस्टर साहब के भी अपील कंदासीं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के भी अपील कंदासीं, चीफ ऑफ आर्मी स्टाफ के भी अपील कंदासीं त ख़ुदा जे वास्ते हिन मज़लूम जे ते रहम कयो। ही मज़लूम बेसहारा बेयारो मददगार थी विया आहिनि। काज़ी अहमद में तव्हां ॾिसो बेगुनाह 5-6 माण्हू हुननि जा क़त्ल कयो वियो, हुन 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं हुनजी फैमिलीज़ ॿार बचड़ा नंढड़ा हुननि जा रोड ते वेठा हुजनि। हिन वक़्तु मीरपुर ख़ास जे परियां तव्हां ॾिसो हुननि जे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। हीउ कहिड़ो मुल्क आहे असांजो? दुनिया जे तव्हां हर मुल्क में ॾिसो त हर हिकिड़े जानवर जी बि इज़त कई थी वञे। हिते त इंसान खे जानवरनि खां बि बदतर उन्हनि जी तोहीन कई थी वञे, हद खां वधीक उन्हनि सां ज़ुल्म कयो थो वञे। असीं इहो ई चाहियूं था, क़ौम खे बि मां इहा अपील थो कयां त ख़ुदा जे कारण वास्ते सुजाग थियो, पंहिंजे हक़नि जे लाइ त घटि में घटि सुजाग थियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ कुझु नथा करे सघो त पोइ मां सम्झां थो तव्हां जहिड़ो ज़ालिम केर बि कोन्हे। जज़ाकल्लाह, थैंक यू। वॾी महिरबानी साईं रफ़ीक साहब, तव्हां असांजी K1 न्यूज़ खे पंहिंजो टाइम ॾिनो ऐं हिन शख्सियत प्रोग्राम में जेको असांजो अॼु जो मौक़ुफ़ हो उहो तमामु बहितरीन अंदाज़ सां जेको आहे उहो बयानु कयो। अंदरि आहिनि ख़ासि करे गुरबत जो जेको रेशियो आहे उहो तमामु वधी रहियो आहे ऐं हुकूमतूं जेके आहिनि इन पासे लाड़ो कोन थियूं ॾियनि। जेके तव्हां जहिड़ियूं शख्सियतूं आहिनि, जेके समाजी शख्सियतूं आहिनि, जेके पंहिंजे NGOs ऐं समाजी
तरीक़े सां जेके आहिनि उहे उन्हनि जा मसइला हल करण जी कोशिशि। इजाज़त ॾींदा इंशाअल्लाह नई शख़्सियत सां गॾु वरी आउं हाज़िर थींदुसि।